सुबुह देरो लॻ ॻोठ देरो वाहन जे नवाज़ण मुस्कान धीअ नवाज़ अली मल्हा ज़ाल इशफ़ाक़ मल्हा पंहिंजी अमड़ मसमात नवाब ख़ातून सां गॾिजी मीडिया वारनि अॻियां एहतिजाज कयो। नारी मुस्कान मल्हा दाहिंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु इशफ़ाक़ मल्हा जेको गंबर जो रहवासी आहे, जेको मवाली नशई आहे, जेको बिला जवाज़ 4 सालनि खां तशदुद जो निशानो बणाईंदो रहियो आहे। मुड़ुस जे तशदुद खां बेज़ार ऐं ख़ाइफ़ आहियां। चवे थो त तूं पैसा ॾे त मां शराब ख़रीद करे पिया। इनकार ते सख़्तु तशदुद करे घरां कढी छॾे थो। पीउ नवाज़ अली मल्हा वटि रहंदी हुयसि। मुंहिंजे पीउ मुंहिंजी अमड़ मसमात नवाब ख़ातून खे तलाक ॾेई ॿी शादी कई आहे ऐं मूंखे विकिरो करे हिकु मवाली पीड़सन सां शादी करणु चाहे पियो, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न हुई। उन करे पीउ खां जान खां मारण ऐं ख़ामोश रहण जी धमकी ॾिनियूं। मां वजह वठी घरां निकिरी पंहिंजे माउ भाइरनि वटि रहां थी। नवाज़ अली मल्हा ऐं मुड़ुसु इशफ़ाक़ मल्हा जानी ऐं माली नुक़सान पहुचाइण जी धमकियूं ॾियनि पिया। मां मुड़ुसु इशफ़ाक़ मल्हा जे ज़ुल्मनि खां तंग थी तलाक वठणु चाहियां थी। हुन वक़्तु मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण ख़ातिर मां नवाब ख़ातून जंहिं न्याज़ हुसैन ओठो सां ॿी शादी कई आहे, उन सां गॾु रहणु चाहियां थी। मुतासिर औरत मुस्कान मल्हा IG सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर खां घुर कई त मूंखे जानी नुक़सान पहुचाइण जी धमकियूं ॾींदड़ पीउ नवाज़ अली मल्हा ऐं ज़ालिम मुड़ुसु इशफ़ाक़ मल्हा ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।